नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं तो बदीन में 1 महीनो अॻु डिवाइस होल्डर का फुर जे इल्ज़ाम में 2 ॻोठाणा गिरफ़्तार। पुलिस असल जवाबदार के पैसा वठी छॾे ॾिनो। फुर जे कूड़ी एफआईआर असांजे हिकु भाइर ते दाख़िल कई वई आहे ऐं पुलिस असांजे भाइरनि खे गुम करे छॾियो आहे। एसएचओ बदीन पुलिस जा अटाला साण करे घरनि में दाख़िल थी औरतुनि सां बदतमीज़ी कंदे चादर चौधरी जो तक़दुस पैमाल कयो आहे ऐं ॻोठाण पारां ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ टडो गामू जे जुड़े जा बिरादरी जे दानिश जुणेजो, वकार जुणेजो, अरबाब मोहम्मद सुमार अबड़ो, मंजूर सूमरो, अब्दुल लतीफ़ मेमण, भुगड़ो मेघवाड़, हाजी ख़ालिद मलिक पारां ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तारीख़ 29 सेप्टेम्बर 2022 ते नामालूम जवाबदारनि पारां सिराणी रोड ते डिवाइस होल्डर खां 40 लख रुपया फुर कई हुई, जंहिंमें असांजे ॿिनि भाइरनि असद अली जुणेजो, मज़हर हुसैन जुणेजो को बदीन पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त मुंहिंजो भाउ असद अली जुणेजो जेको फुर वारे ॾींहुं ड्यूटी ते हो ऐं स्टाफ सां गॾु कढण वारी साइड ते 4 मुतासिरनि में राशन विराइण पिणु वियो हो, जंहिंखे राति जो भाउ मुज़फ़र हुसैन शहर मां खणण वियो त पुलिस ॿिन्ही खे खंभे गुम करे छॾियो। जॾहिं त 10 महीने जी 2 तारीख़ ते असद अली जुणेजो ते एफआईआर दाख़िल कई वई आहे, पर भाउ मुज़फ़र हुसैन जुणेजो खे गुम करे छॾियो आहे। लॻे थो त खेसि मारे छॾियो आहे। हिननि चयो त बदीन जे मॉडल थाणे जे एसएचओ अनवर लगारी सैयद अमीन शाह असांजे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कयो आहे, चादर ऐं चौधरी जो तक़दुस पामाल कयो वियो आहे। हिन चयो त बदीन पुलिस असल ॾुआरी गिरफ़्तार करण बजाए हिकु हमरा ग़ुलाम हैदर जुणेजो खे गिरफ़्तार करे हुन खां 14.5 लख रुपया वठी खेसि आज़ादु करे छॾियो आहे, पर असांजे भाइरनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे पुलिस असां सां ज़ुल्म कयो ऐं असांखे राह सां कयो पियो वञे, असांजी रस्ता रोक कई पई वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध, आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन खां मुतालबो कयो आहे त असांजे भाइरनि खे बेगुनाह फुर जे कूड़े इल्ज़ाम में गिरफ़्तार करण जो नोटिस वरितो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।